पिछा सिंध जे अज़ीम सूफ़ी शाइर ऐं बुज़ुर्ग हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी 282वें सालियाना 3 ॾींहनि वारे उर्स मुबारक जी तयारियुनि जो जाइज़ो वठण लाइ अॼु हिकु आला सतही इजलास सूबाई वज़ीर सक़ाफ़त ऐं सयाहत नवादरात आर्काइव्स सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जी सदारत हेठि पिछा रेस्ट हाउस में मुनाक़िद थियो। इन इजलास में सूबाई सेक्रेटरी सक़ाफ़त सयाहत ख़ैर मोहम्मद कलवड़, DIG पुलिस हैदराबाद रेंज तारिक रज़ा धारेजो, डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख, SSP मटियारी एजाज़ मेमण समेत लाॻापियल खातनि जा आफ़ीसर शरीक थिया। इजलास के ख़िताब कंदे सूबाई वज़ीर ॿुधायो त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 282हों सालियानो 3 ॾींहनि वारो उर्स मुबारक 14, 15 ऐं 16 सफ़र ते मल्हायो वेंदो। हुन चयो त उर्स जूं तक़रीबूं अक़ीदत ऐं एतिराम सां शायाने शान तरीक़े सां मल्हाइण लाइ समूरा इंतज़ाम अॻुवाट मुकमल कया विया आहिनि। हुन चयो त हिन वक़्तु बरसाति जो मौसमु आहे, तंहिं करे बरसाति जे पाणी जी तुर्त निकाल खे यकीनी बणायो वञे। ज़ाइरनि खे हर मुमकिन सहूलियत मुहैया कई वञनि। जॾहिं त दरगाह भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी वई, जंहिं बाद पीर आबिद शाह सैयद गद्दाफ़ हुसैन शाह लतीफ़ी जिन जी वालदा माजिदा जी विछोड़ ते ताज़त कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।